सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। इन करे जेको जन्मदिन हो स्पेशली या बि असांजो कोई शुभ कार्य हूंदो त उन में असां वटि केक न हलंदो, केक असांजो कल्चर न हो। छाकाणि त असां कोई बि अहिड़ी चीज़ इस्तेमालु कंदासीं जीअं असां वणनि जो मिसाल वरितोसीं। असां पखियुनि खे, पशुनि खे मंदर में कंहिं चङी जॻह ते वञी करे कोई शुभ कार्य कंदासीं, कंहिंखे दाणो ॾींदासीं, कंहिंखे खाधो ॾींदासीं, कंहिंसां गॾिजी करे वहींदासीं। पर शुभ ॾींहुं ते असां अशुभ न कंदासीं, कंहिंखे ॾुख या तकलीफ़ न ॾींदासीं। छाकाणि त शुभ मौक़े खे अगरि शुभ कबो आहे त उहो सदाई शुभ जो ई लाभ ॾींदो आहे। इन करे जॾहिं बि लिखंदा आहियूं शुभ लाभ लिखंदा आहियूं, जॾहिं बि कोई शुभ कार्य कंदा आहियूं लिखंदा आहियूं शुभ लाभ, माना शुभ कंदासीं त लाभ शुभ मिलंदो। तंहिंजे करे केक जेको असां में जेको तो नॉन वेज उहो इस्तेमालु न थींदो। पोइ असांजे कल्चर खे बदिलाइण लाइ केक माना नॉन वेज पंहिंजो पाण खे साइकोलॉजिकली वेठल आहे। असां हाणे बेशक कुझु बि करूं या थिया आहियूं, पर ऐं असां उन ॾींहुं कंहिंखे कटींदा बि न हुआसीं, छुरी जो इस्तेमालु बि न कंदासीं, या चमच जो इस्तेमालु कंदासीं, या हथ जो इस्तेमालु कंदासीं। पोइ उन्हनि असांजे कल्चर खे थोरो उबतो करण जे लाइ असांखे जनमदिन ते केक ॾेई छॾियो। पर हिकु इन्हनि में हेर कोकरुनि में नॉन वेज जी आदत पवे, ऐं हे करे कटे करे पाण कंदा कोन्हे, ॿिए खे नुक़सानु पहुचंदा कोन्हे। केक कटण जी नॉन वेज खे कटण जी हिकिड़ी आदत पवे त जंहिं ॾींहुं असां शुभ ते कटणु शुरू कयोसीं, ऐं हक़ीक़त में इहो हिकिड़ो ॾींहुं वॾे कमाल जो हूंदो आहे। जेको बि असांजे जीवन जो शुभ ॾींहुं हुजे वॾे कमाल जो हूंदो आहे। जेकॾहिं जनम ॾींहुं, एनिवर्सरी या कुझु बि असांजो आहे, अगरि उन हिकु ॾींहुं खे असां शुभ कयूं, जो शुभ आहे, भई मंदर में कयूं, सचे साईं जी धामनि में कयूं, नाम ते कयूं, चङे नमूने कयूं, सत्संग कयूं, भई हिकिड़ो ॾींहुं असां कंहिं न कंहिं नमूने शुभ कयूं, उन ॾींहुं खे असांखे शुभ करे मल्हायूं, तो हिकु ॾींहुं जो उहो शुभ मौक़ो हक़ीक़त में उहो असांखे सॼे साल जो लाइ आशीर्वाद आहे। तो हिकु ॾींहुं खे शुभ कयो आहे, पंहिंजे जीवन जे जनम खे शुभ कयो आहे, इन करे सॼो साल तुंहिंजे जीवन में शुभ ई शुभ रहंदो, कॾहिं अशुभ ईंदो ई न, ऐं सदाई असांजो सॼो साल सुख रहंदो आहे। तंहिंजे करे हिकिड़ो ॾींहुं वरी कमाल जो हूंदो आहे। उन करे उन ॾींहं ते जेको असांजो जनम ॾींहुं हुजे, उन ॾींहुं असां कोई न कोई चङो कार्य ज़रूरु कयूं, उन ॾींहुं असांखे शुभ कयूं, उन ॾींहुं अशुभ करण जी कोशिशि न कयूं। इन करे असां जॾहिं हिकु ॾींहं खे अशुभ कंदा त पोइ सॼो साल अशुभ थी वेंदो आहे। इन करे जेसि ताईं असां जनमदिन ते इन्हनि मौक़नि ते छुरी न हलाईंदासीं त असांजे घर में बि छुरी कोन हलंदी। हाणे जेकॾहिं उन ॾींहुं असांजी शुरूआति ई छुरी सां, इन करे उन्हनि कमनि सां थींदी आहे, त पोइ छुरी हले न हले, पोइ ज़बान जी छुरी या लफ़्ज़नि जी छुरी या अंदरि जी छुरी एतिरी हलंदी आहे जेका सॼो साल कटींदी रहंदी आहे। हर घर में परेशानी हूंदी आहे, तंगी हूंदी आहे, ॾुखियाई हूंदी आहे, मुंहुं मोटियाव हूंदो आहे, काफ़ी चीज़ूं हूंदियूं आहिनि जेके असांखे सुकून खे ख़तमु कंदियूं आहिनि, शांती खे भंग कंदियूं आहिनि। छाकाणि असां हिकु ॾींहुं अशुभ कयोसीं, इन करे सभु कुझु अशुभ थी वेंदो आहे। हिकु ॾींहुं असां ख़राबु कयोसीं, इन करे सभु कुझु ख़राबु थी वेंदो आहे। तंहिंजे करे उहे असांजा वॾा ॾाढा समझदार हुया। उहे हिकु ॾींहुं खे कॾहिं अशुभ थियण न ॾींदा, उन ॾींहुं खे उहे शुभ करे रखंदा, उन ॾींहुं खे एतिरो त बहितर रखंदा जंहिंजो को अंदाज़ न आहे।